ज़माना अजब तुंहिंजी फितरत ॾिठी सू, मिली प्यार बदिले सां नफ़रत ॾिठी सू, न विरखा गुलनि जी न ॾीअड़ो भरियो को, इहा कंहिंजी गुरबत जी हालत ॾिठी सू, ककर जे पुठियां वञे जी चंड विञाइजी, इहे यार तुंहिंजी रुख़सत ॾिठी सो, विसारण सां नथी विसरे लियाकत, घणी अॻु तुंहिंजी सूरत ॾिठी सो। सभिनी असां पहिरियां ॻोठ उमेदली बोज़दार जे साथियुनि जो तमामु तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां ऐं उनखां सवाइ असां पूरी टीम जे तरफ़ां माज़रत कंदुसि देरि थियण जी। उहे दोस्तनि सां जेका कन्वेंस हुई उन जे बारे में त असांजो राब्तो त हो, पर कुझु दोस्तनि जूं मजबूरियूं हुयूं जंहिंजे करे थोरी देरि थी, उन ॻोठण खां माज़रत खां आहियां। ऐं असांजी टीम जो ज़िले जो हिकिड़ो तमामु ज़िम्मेवार साथी साईं हुसैन बख़्श खलीली बोज़दार साहिब, डॉक्टर साबिर अली बोज़दार साहिब ऐं साईं ग़ुलाम सरवर बोज़दार साहिब, अदा अब्दुल करीम बोज़दार साहिब ऐं हिते ॻोठ जो मौजूदु साईं ग़ुलाम मोहम्मद बोज़दार साहिब ऐं ॿिया मुंहिंजा ॻोठाणा, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। असुल अल बोज़दार ख़िदमत फाउंडेशन असांजा जेके वॾा आहिनि, जंहिंमें साईं मोहतरम असांजो इज़त माफ़ सरदार यार मोहम्मद बोज़दार साहिब, साईं सरदार रहीम बख़्श बोज़दार साहिब, साईं सरदार कैसर ख़ान बोज़दार साहिब ऐं असांजो रूह रवां हिन अल बोज़दार ख़िदमत फाउंडेशन जो बुनियादु विझंदड़ डॉक्टर ग़ुलाम अली बोज़दार साहिब, उन्हनि जे मर्कज़ जे हिदायतनि ते असां ॻोठ ॻोठ वञी करे असां मेंबरशिप करियूं पिया। मेंबरशिप जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी कम्यूनिटी खे हिक हंधि गॾु करणु। वॾी ॻाल्हि इहा आहे त असां में इतिहाद जी ज़रूरत आहे। कॾहिं कॾहिं असां ज़ाती इख़्तिलाफ़नि जे करे तनज़ीम खे निशानो बणाईंदा आहियूं, उहिदेदारनि खे निशानो बणाईंदा आहियूं, असां पंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ खणींदा आहियूं, पर हिते असांखे पंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ ख़तमु करणा पवंदा। अदा मुंहिंजो ही थोरो मसइलो आहे त असां कोशिशि करियूं त असां पंहिंजे ॻोठ में असां इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त हिकिड़े हिते कमेटी ठाहींदासीं ॻोठ जी, जेका ख़ुदा कंदी त उन मसइले खे हिते ई हल कंदी। ऐं तव्हांखे ॿुधाए छॾियां, जेकॾहिं असां न हल कंदासीं को तव्हां न सम्झो को ॿाहिरियां माण्हू ईंदा तव्हांजे लाइ, उहे अची तव्हांजा मसइला हल कंदा, न, असांखे पाण खे हल करणा पवंदा। असां में जेकॾहिं इताद ॿधी यूनिटी हूंदी त असीं सभु मसइला हल करे सघूं था, पर जेकॾहिं असां में घर में बि ऐं जॾहिं ॿिनि ॿाहिरिनि में बि इख़्तिलाफ़ आहे त ॿाहिरें माण्हू खे वझ मिलंदो आहे। असांजी क़ौम में तव्हांखे ॿुधाए अॼु ताईं एॾो अलाह रहम करम फरमाए, नारायण श्याम जे हिकिड़ो कौल आहे, तालाब ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त का सिंधी क़ौम, हींअर हालत अहिड़ी आहे। ॿाहिरियूं क़ौमूं तव्हां ॾिसो, अॼु उन्हनि जो इताद यूनिटी, हुननि जी ॿधी, हुननि जी तालीम, हुननि जी सिहत ॾिसो। तव्हां ॿियो त कयो, टंडोलयार ज़िले जो मिसाल वठो, असांजा माशाअल्लाह वॾा आसूदा माण्हू हिते रहनि था, पैसे वारा रहनि था, वॾी हिते असांजी सिंधी क़ौम रहे थी, पर तोबा नाउज़ु बिल्ला हुन क़ौम जे लाइ इहा एतिरी का ख़ुदा करण जी का इस्पताल चइजे, उहा बि टंडोलयार ज़िले में मौजूदु न आहे। असां चओ इंसान ज़ात जी ख़िदमत सभ खां सभु वॾी बहितर आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ज़िंदगी इंसानियत जी ख़िदमत कंदे गुज़री आहे। तव्हां ॾिसो हुज़ूर साईं जो जेको इस्लाम जेको आहे न, जेकॾहिं इस्लाम ओज आंदी आहे त इहा इस्लाम ओज हुज़ूर साईं जे अख़लाक़ जे करे आंदी आहे। इस्लाम जेकॾहिं सॼी दुनिया ते छाइजे लाइ त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़ जे मुबारक जे करे आहे। पाण इंसान नुक्तचीनी करणु आसानु आहे, ऐं कंहिं ते जेकॾहिं आङुर हिकिड़ी थो खणा, हीअ 3 आङुरियूं मुंहिंजे पंहिंजे गिरेबान में आहिनि, ॿियनि मां एब कढणु यार सवला आहिनि। पंहिंजा एब केरु ॾिसे न, ऐं सॼो एबनि में मुंहिंजा रब मुंहिंजो ढकियो वेठो आहे, केतिरा मूं में एब आहिनि, ऐं हरूभरू ॿिए ते आङुर थो खणा। शेख अयाल जे बक़ौल हर को माण्हू मोती दाणो। असांखे बहरहाल असांजो मक़सदु इहो आहे, असां तव्हां हिते आया आहियूं त असां गॾु थियूं, हिकिड़े हंधि गॾु थियूं, इंशाअल्लाह अज़ीम असां पंहिंजे ॻोठनि में पंहिंजी मेंबरशिप करियूं पिया। पोइ ख़ुदा कंदो जीअं असांखे मर्कज़ खां हिदायतूं मिलियूं, असांजी ज़िले कमेटी गॾु आहे, कुझु दोस्त असांजा माज़रत खां आहिनि, साईं मोहम्मद असलम बोज़दार साहिब हींअर बि चंबड़ थाणे ते अहिड़े मसइले लाइ वेठल आहिनि, साईं शौकत अली बोज़दार साहिब कंहिं मीटिंग में वियल आहिनि, उन्हनि बि माज़रत कई आहे, साईं लखी साहिब बि माज़रत कई आहे। पोइ बि असां आया आहिनि, असांजा जेके दोस्त टाइम कढी तव्हां ॾे असां हली आया आहियूं, इन करे त असां हिकिड़ी जॻह ते वियूं, पंहिंजा मसइला पाण हल करियूं। असां जेकॾहिं हल न कंदासीं, तव्हां न सोचो, न आसिरो करियो, को ॿिया ईंदा। असां सॼी ज़िंदगी गुज़ारे चुका आहियूं, सॼी ज़िंदगी असांजी गुज़री चुकी आहे, पर असां ईंदड़ नसुल खे बचायूं, पंहिंजे ईंदड़ नसुल खे त बचायूं। असां त चलो गुज़ारे वियासीं,
हाणे असांजो हिकिड़ो पेर क़बर में आहे, हिकिड़ो दुनिया में आहे। पर यार ईंदड़ नसुल बचनि खे त बचायूं इन तासुब खां, इन हसद खां, इन कीने खां, इन साड़ खां। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला वटि कोई शख़्स आयो जंहिं अची चयो साईं फलाणो माण्हू मूंसां ॾाढो सड़े थो, एतिरो तूं चवंदो रहियो, बार बार हू चवंदो रहियो। अली साईं फरमायो इन खां वधीक मूंखे कहिड़ी अलाह साईं सज़ा ॾे, तूं माफ़ करे ॾे, सबिर कर। सड़े पियो न, उहो अॻे ई सड़े पियो, हुनखे सज़ा आई आहे। तो तासुब हसद अहिड़ो ख़राबु, बुग़्ज़ अहिड़ो ख़राबु आहे जेको नेकियुनि खे बि बर्बादु करे ॾे। इहा शइ असांखे दिलनि मां ख़तमु करणी पवंदी। हर हिक जे लाइ एतिराम, हर हिक जे लाइ इज़त इहा पैदा करणी पवंदी। मूं तव्हांखे चयो असां जेको ॻाल्हायूं कोशिशि करियूं त उहो असां सुठो ॻाल्हायूं, बहितर ॻाल्हायूं। अख़लाक इवन नंढो ॿार हुजे उनखे बि असां प्यार ऐं मोहबत सां ॻाल्हायूं। वॾनि जी त असांखे इज़त करणी आहे, असां न कंदासीं त ॿियो केरु कंदो। असां पंहिंजे ई जेकॾहिं असीं वॾनि जी इज़त न करियूं, साईं ग़ुलाम अहमद साहिब जी जेकॾहिं असां ई इज़त न करियूं त को यार ॿी क़ौम कान कंदी। पहिरीं असांखे पंहिंजे वॾनि जी इज़त करणी आहे, पोइ असांखे जेको सो पंहिंजनि नंढनि जी, पाण जेतिरे हिकु जेतिरनि जी उन्हनि जी इज़त करणी आहे। असां दावात कंदा आहियूं, अदा 5 वक़्त जो निमाज़ी आहियूं, क़ुर शरीफ़ जो डेली दौर कंदो आहियां, रोज़ा बि रखंदो आहियां, हज बि कंदो आहियां, ज़कात बि ॾींदो आहियां, पर इंसान ज़ात खे तकलीफ़ ॾींदो आहियां। ऐं नथो सम्झां उहो इहे इबादतूं ख़ुदा खे इबादत जी परवाह कान्हे, हू बेपरवाह बादशाह। असुल ज़ात आहे इंसानियत, इंसान ज़ात जी ख़िदमत। असांजी ही जेका क़ौम इंशाअल्लाह अल बोज़ार ख़िदमत फाउंडेशन रुगो बोज़ार क़ौम जे लाइ न हूंदी, पर असां हर क़ौम जे लाइ ख़िदमत कंदासीं इंशाअल्लाह ताला। असांजो इहो मिशन आहे, ख़ुदा असांखे में कामयाबु कंदो, नेक नियती आहे। तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। बाक़ी यार ऐब वेही कढंदासीं, सभु ऐबदार आहियूं, शायदि तव्हां खां वधीक असीं ऐबदार हुजूं, इन ऐबनि खे असीं छॾींदासीं। इहा असां कंहिंजे नुक्तचीनी, कंहिंजी गिला, कंहिंजी गीबत करणु, इहो वॾो ॾोह आहे। दीन इस्लाम में तव्हां ॾिसो असां अख़लाकियात खे वॾो मर्तबो ॾिनो वियो आहे। क़ुर हदीस अख़लाकियात ते, इवन नबी साईं जी सॼी ज़िंदगी अख़लाकियात ते आहे, सीरत ते आहे। साहबा जी ज़िंदगी ॾिसो, अहल बैत जी ज़िंदगी ॾिसो, सॼी सीरत ते आहे। असां पंहिंजी सीरत खे छॾियो, असां ॿियनि ते ज़ोर आहे। हिकिड़े चकर आऊं आयुसि पे कराची आगा खान यूनिवर्सिटी में 2 साल कमु कयोसीं, मुख़्तलिफ़ एनजीओज़ में कमु कयो अथऊं। तव्हांजे ॻोठ में बि अचणु थियो, हिकिड़ो स्कूल डिजिटल स्कूल हो NRSP जे तरफ़ां, हिते खोलियोसीं। उते मां हुते डिस्ट्रिक्ट ऑफिसर हुउसि। त आगा खान यूनिवर्सिटी जी टीम असां सां गॾु हुजे, हैदराबाद जॾहिं पहुतासीं, हाला नाके खां हिते वॾी गंदगी पई हुई। हुनजा मूंखे अहिड़ा अल्फाज़ अॼु ताईं मूंखे यादि आहिनि। हुन हिकिड़ी मूंखे हदीस ॿुधाई, नबी साईं जी हदीस ॿुधाई, सफ़ाई निस्फ़े ईमान है, या सफ़ाई निस्फ़े ईमान है, सफ़ाई अधु ईमान आहे। 8 आना नमाज़, रोज़ो, ज़कात, हज, बाक़ी 8 आना इहे सभु शयूं। अधु ईमान ते असांजी केॾी तवजा आहे, सची ॿुधायो तार, उहो पंहिंजे ॻोठ खे ॾिसो, पंहिंजे घर खे असीं ॾिसो। अधु ईमान जेके नबी साईं फरमायो सफ़ाई अधु ईमान आहे, पर सफ़ाई न आहे। न असांजे घर जी सफ़ाई आहे, न असांजे स्कूल जी सफ़ाई आहे, न असांजे ॻोठ जी सफ़ाई आहे, न असांजे शहरनि जी सफ़ाई आहे। असां ते ओॾो ज़ोर ई न आहे। नमाज़ ते ज़ोर आहे, तहजुद कोन था छॾियूं, रोज़े ते आहे, इहे भला कम आहिनि, तमामु भला कम आहिनि। नमाज़ रोज़ो पिणु कमु चङो, उहो को ॿियो फहम जंहिंसां पसिजे प्रिय। तो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असां पंहिंजा जेके बि अलाह दिलि मां अॼु महिरबानी करे, अगरि कंहिंजे दिलि में उदासी बि आहे, कंहिंजे दिलि में कंहिंजे लाइ नफ़रत बि आहे, उहा ख़तमु करियो ख़ुदा जे वास्ते। हीअ ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे ऐं ज़िंदगी ईअं पई गुज़रे जी बर्फ़ पई करे। कुले कांदी थींदासीं, पोइ चवंदासीं यार माण्हू चङो, यार इहो जहिड़े चई छॾियो आहे। याक़त जे मरण खां पोइ चयो याक़त माण्हू चङो, इहे जहिड़े चयो आहे त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी आहे। जहिड़े असीं गिला वेठा करियूं, माण्हू बेकार आहे, हीअं आहे, हीअं आहे। मरण खां पोइ असीं चवंदा आहियूं माण्हू चङो, मरण खां पोइ कहिड़ो फ़ाइदो। असां कोशिशि करियूं जहिड़े जेको थी सघे असां जहिड़े हुनखे फ़ाइदो पहुचाऊं, इंसान ज़ात खे फ़ाइदो पहुचाऊं। असुलु आहे इंसानियत जी ख़िदमत, ऐं असां इहो मिशन खणी आया आहियूं। अल बोज़ार ख़िदमत फाउंडेशन जा दोस्त तव्हां ॾे इहो असां अर्ज़ु बि खणी आया आहियूं। अलाह हिते असां बाक़ाइदा ठाहींदासीं, पंहिंजो यूट्यूब खोलींदासीं। दोस्तनि असांखे सुठा दोस्त, पढ़ियल कढ़ियल तालीम याफ़्ता दोस्त खपनि, सुलझल खपनि। हींअर तमामु घणा हालात आहिनि, अदा बेरोज़गारी आहे, तालीम आहे, सिहत आहे। इंशाअल्लाह ताला तव्हां दोस्तनि जो साथ हूंदो, असांजी पूरी जेका ही क़ौम आहे टंडोलियार ज़िले जी,
जंहिंमें असांखे मर्कज़ बि साथ ॾींदो। जॾहिं असां पाण हिकु थींदासीं तॾहिं इहे असांखे पंहिंजा सरदार इहे वॾा बि असांखे साथ ॾींदा। पर जेकॾहिं हू ॾिसंदा हिते नफ़रतूं, हिते जहिड़ा, हिते झटा, हिते हिननि जूं गिलाऊं, हिते हिननि जूं ग़ीबतूं आहिनि, हू बि पोइ हिते हटी वेंदा, चवंदा यार सही माण्हू न आहे। तंहिं करे असांखे कोशिशि करे इहे वेछा विसारणा पवंदा, इहे दूरियूं ख़तमु करणियूं पवंदियूं। हिकिड़े जॻह ते असांखे वेहणो पवंदो, इहे नफ़रतूं ख़तमु करे जिते नफ़रतनि जा कंडा आहिनि उते मोहबत जा गुल निछावर करणा पवंदा। ऐं इनशाअल्लाह असां कंदासीं। असांजी क़ौम अमुन पसंदि क़ौम आहे। सची ॿुधायां, तव्हां वञी ॾिसंदो बोज़दार कम्यूनिटी ॾाढी अमुन पसंदि क़ौम आहे। तारीख़ में तव्हां वञी ॾिसो, जहाँ तव्हां पोयां उथंदो तव्हां हरू भरू अलाह पना ॾे को लोफर पाई में न मिलंदो, तमामु शरीफ़ इंसान मिलंदा, न वरी तंहिंखे कंहिं जहिड़े झटे में मिलंदा। हा, पंहिंजे पाण में अणत बढ़त ज़रूरु हूंदी, पर ॿियनि सां न हूंदी। पर इहा बि असां कोशिशि कंदासीं इहा ख़तमु कयूं। दिलनि मां अॼु खां असां दिलनि खे पंहिंजनि खे साफ़ कयूं। जो दिलनि जा हाल, दिलनि जा दर्जा ख़ुदा ॾिसे पियो। असां जेकॾहिं दिलनि में रखी छॾियूं ज़ाहिरी ऐं पोशाक अहिड़ो मुंहिंजो हुजे जो आउं चवां बसि हीअं आहियां, अंदरि मुंहिंजो खाधल हुजे, उहो मुंहिंजो सही न आहे। ॾाढो ॾुख थींदो। हीअ अंदरि असांखे साफ़ करणु हर हिक जे लाइ। एतिरे क़दुरु तव्हां ॾिसो दुनिया जी तारीख़ गवाह आहे। नबी जेके आया, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं मानी पे खाधी न, हिकिड़ो बुखायल आयो, 3 ॾींहंनि जो बुखायल हो। हुनखे सलाह ई महिमान खां सवाइ मानी कोन खाईंदो इब्राहिम अलैहिस्सलाम। हुनखे सलाह ई वे मानी खा। हू वेही रहियो बुखायल हो वीचारो, मुसाफ़िर हो। मानी खाइण खां पहिरीं हुनखे चई बिस्मिल्लाह पढ़। हुनजो बिस्मिल्लाह कोन पढ़ंदो, ज़िद करे बीह रहियो, अटीलो चए बिस्मिल्लाह न पढ़ंदे मानी कोन खाराईंदो। वेठो, हू उथियो हलियो, चए नथो खाराए भई बिस्मिल्लाह अलाह जे नाले सां आउं बि शुरू कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम हू वियो हलियो, इब्राहिम अलैहिस्सलाम ते वेही नाज़ुर थी वियो। इब्राहिम तूं केरु थींदो आहीं? सॼी ज़िंदगी हुनखे मूं पंहिंजे नाले खां मुंहिंजे नाले पुकारण लाइ मूं पे खारायो न। मूं हुनखे कॾहिं चयो वञे तौबा कर, बख़्शिश कर, हुन खां बख़्शाए वठी अचीस। वरी इब्राहिम अलैहिस्सलाम जे पोयां दौड़िया, छा ख़ुदा ॾिसे पियो, अलाह ॾिसे पियो। वरी वञी हुनखे तौबा कई आहे, हुनखे यार बिस्मिल्लाह नथो करी, भला वे खा थो मानी खा। अॼु आऊं ॾिसां थो, थोरी ॻाल्हि ॾिसां थो, हीअं न हीअं कोन कंदुसि। हथे पोते हिन खां नाराज़ आहियां। नाराज़ थियो था, नफ़रत करियो था, वञो कब्रिस्तान वारनि सां करियो न। सुता पिया आहिनि न, कई खान सुता पिया आहिनि। हाली नफ़रत करियूं, जहिड़ो करियूं, हुननि सां हली करियूं न। कई कब्रिस्तान ते सुता पिया आहिनि न, हुननि सां नफ़रत बि करियूं, हुननि सां हसद बि करियूं, गिला बि हली हुननि जी करियूं, कोन था करियूं। छो त मरी विया, हीअ दुनिया छॾे विया। जहिड़े सां असां जेको कुझु आहे सो जहिड़े सां असां, नफ़रत बि जहिड़े सां असां, गिला बि जहिड़े सां असां, हसद बि, साड़ बि जहिड़े सां असां, मरण खां पोइ सभु ख़तमु। इहे शयूं असीं जहिड़े सां असां जहिड़े सां ख़तमु करियूं न। हक़ त उते आहे न असांजो, जहिड़नि सां ख़तमु करियूं, असीं मोहबत क़ाइमु करियूं। हुननि सां का न, कब्रिस्तान वारनि सां का नफ़रत ई कान्हे। छो नथा करियूं? हुते बि करियूं न नफ़रत, नथा करियूं। हिते असीं छो था करियूं? ज़िंदगी सोचूं, आहे ज़िंदगी छा? साईं पंहिंजी ज़िंदगी असां ॾिसूं, असांजा अबा ॾाॾा विया, ज़िंदगी आहे छा? हीउ सफ़रु आहे केतिरो ज़िंदगी जो? ऐं आख़िर जो सफ़रु कीअं आहे, क़बर जो सफ़रु कीअं आहे, ख़ुदा ॾिसे पियो न। उहो पकड़ ते जेकॾहिं आयो न, अहिड़ी पकड़ करे न, ज़री असांजी ग़लती ते उहो पकड़ करे। तंहिं असां कोशिशि करियूं, असां पंहिंजी ज़बान खे बि संभालियूं, असां कंहिंजी गिला न करियूं, कंहिंजी ग़ीबत न करियूं, कंहिंसां हसद न करियूं, कंहिंसां साड़ न करियूं। कोशिशि करियूं असां मोहबत ऐं हर हिक जे लाइ भलाई सोचियूं। इनफ़रादी तौर ते अदा हुसैन बशीर जेका भलाई करे पियो, करे पियो। साईं साबिर साहिबु करे पियो भलाई। साईं गुलाम मोहम्मद साहिबु बि इनफ़रादी तौर ते भलाई करे पियो। तव्हां बि इनफ़रादी तौर ते करियो पिया, पर इज्तमाही तौर ते जॾहिं गॾिजी कंदासीं न, उहा वधीक बहितर। ऐं इनशाअल्लाह असां कंदासीं।